नाज़रीन ज़िक्र कंदासीं मीरो ख़ान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। तफ़सील ॾिसूं था सदाम हुसैन जी हिन रिपोर्ट में। इन साल मामूल खां वधीक पवंदड़ बरसात खां पोइ मीरो ख़ान शहर अंदर बि तमामु घणी तबाही अची वई आहे। शहर जे भटीमाला समेत केतिरनि ई महलनि अंदर हिन वक़्त बि बरसाती पाणी बीठल हुजण करे शहरी सख़्तु परेशान बणियल आहिनि। घर ड्रही पट थी वञण बाद खाद खुराक जो सामान ख़तम थी वञण करे बुखनि में पाह थींदड़ केतिरा ई शहरी दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। उन ई हवाले सां बरसात मुतासिरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा नमाज कीअं पढ़ण अचूं, अल्लाह जे घरनि खे बि तव्हां बंदि कंदव छा? ओ मीरो ख़ान जा चूंडियल निमाईंदव, थोरो सोचो, ॾिसो हेठि सोच वीचार कयो। पाणी ॾिसो था त माना असांखे घटि में घटि 3-4 महीना थी विया आहिनि इहो पाणी मींहं जो हलियो आहे त माना अञा घटि न थियो आहे। विच पाणी जे तलाव में असांजी मस्जिद आहे, अलाह जो घर विच पाणी में आहे, ॿिया घर जुदा असांजे पाणी में आहिनि। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे जे तरफ़ां को सुठो जवाब, का सुठी मोट असांखे न मिली आहे। ख़ुदा कारण तव्हांखे मां चवां थो बाबा त मुंहिंजी मदद कयो ग़रीब जी। मुंहिंजो जुगो रही वियो आहे, मुंहिंजा बचड़ा बीमार आहिनि, मूंखे उहा वसियत न आहे, कमाइण वारो हिकिड़ो आहियां। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त बरसाति सबबि जॻहूं टही पट थी वञण बाद खाद खुराक जी खोट करे पंहिंजे मासूम बचनि सां गॾु बुखनि में पाह थींदड़ मीरो ख़ान जे भटी महल जे रहवासियुनि खे बिना देर राशन टेंट सां गॾु मेडिकल जूं सभु सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं बुखनि ऐं बीमारी खे मुंहुं ॾींदड़ इंसाननि जी ज़िंदगी बची सघे। कैमरामैन सिराज सूमरो सां सदाम हुसैन लक, धरती टीवी, मीरो ख़ान।